जय झूलेलाल। विश्व सिंधी सेवा संगम इंडिया पारां ऑनलाइन सिंधी सेखारण सिंधी इल्मु ॾियण जो जेको कमु शुरू कयो वियो हो उहो तमामु बहितरीन तरीक़े सां जारी सारी आहे। उन ई कड़ीअ में अॼु कुझु शागिर्दनि सां तव्हांखे रूबरू करायूं था जेके पहिरीं कक्षा माना पहिरीं क्लास पूरी करे चुका आहिनि। अचो त उन्हनि जे मुंहं खां पाण उन्हनि जी ज़ुबानी ॿुधो। जय झूलेलाल। नंढे हूंदे असांजा दादा दादी असांखे सिंध जे बारे में असांजी ॿोली जे बारे में घणेई कुझु सेखारियूं। असांखे सिंध जा आखाणियूं बि पढ़ी ॿुधाईंदा हुआ ऐं इहो बि ॿुधाईंदा हुआ कि कीअं उहे सिंध मां रातो राति निकिता, पंहिंजो घर, पंहिंजो कारोबार, पंहिंजो सभु कुझु छॾे हुतां निकिरी रुली विया हुआ ऐं कीअं उन्हनि महिनत सां पंहिंजी ज़िंदगी वरी ठाहियूं। नंढे हूंदे असीं पंहिंजे स्कूलनि में ऐं कमनि में बिज़ी थी असां पंहिंजो ॿोली लिखणु पढ़णु सिखियासीं कोन, न को असां उहो ध्यानु ॾिनो हो। एतिरनि सालनि खां पोइ मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां VSS खां कि हुननि असांखे इहो मौक़ो ॾिनो आहे ऐं मैम प्रियंती असांखे ॾाढो पेशेंस सां हर संडे पंहिंजो टाइम कढी असांखे पंहिंजी ॿोली लिखणु पढ़णु सेखारी। एंड हिन असांखे ॾाढो फ़ख़्रु आहे कि असीं पंहिंजी ॿोली लिखी पढ़ी सिखिया आहियूं एंड असीं हाणे पंहिंजे वॾनि खे यादि कंदा आहियूं कि उहो ॾिसी इहो ॾाढो ख़ुशि थींदा कि असां पंहिंजे सिंधी ऐं मिठड़ी सिंधी खे विसारियो कोन्हे ऐं उनखे लिखणु पढ़णु में ध्यानु पिया ॾियूं। शुक्राना।